जी ज़ात जो कसम खणी तो चवा खुदा करे छल कदे इहो जेको नज़ारो चखी पई न तो के खबर पवे लतीफ़ चयो जे भाई जोगी थिया जे भाई जोगी थिया तमा छद तमाम गोला जे गोलन जा तन जो थी गुनाम तना का तो जो लिख जे दिन में नालो लिखबो जरूर पर रुई चवण सा कोन लिखबो कुछ करण सा लिखबो इनते कुछ दे कुछ वट रुपी मुलाकी न ले ये किस्तो झले रुपी बसमा पाजे बोल लिख जामा जाकिर जो नालो न उठा पर हकीकत में कद इहो आ त मुन्ना ऐं जाकिर नथी त रुपी ने कुछ ॾींहं बि सिख न तो के ख़बर पवे त वठण वारो घट हूंदो आ ॾींहं वारो वधीक हूंदो आ अज़ीज़न मन मोहब्बत जो मा फकीर मलंग मानो तनकीद वारी गाल न तो कया पर इस्लाह वारी गाल जरूर तो कया हाणे नंढड़ा बस सवाल कदुस मुखे जवाब दियो त मां कुरान जे आयत ते मोटी अचा जागो था बस सवाल कदुस मुखे जवाब दीदो त इंशाअल्लाह अॻिते हलंदो पहिरो सवाल तव्हां सां जेके ईमान वारा आहियो केर जेके वरी जो केर जेके ईमान वारा आहियो भरपूर अंदाज़ सां दिली तौर सां अक़ीदत सां यज़ीद जे मथां वस्कार कंदा हो या न कंदा थोरन ॿुधायो ठीकु आहे जे मूंखे दुआ सो बंदे खे ज़रूरी न आहे कंदा आहियो हाणे मुंहिंजो सवाल आहे त छो कंदा सिर्फ़ हवाल कटण जे लाइ मलंग न आयो आहे सॼण साईं जो इश्क जूं ॻाल्हियूं दिलनि में विहारण जे लाइ ॻाल्हियूं करे ऐं मथो ये मथो न अंदर दिल से निकलती है दिल को छू लेती है दिल जो ॻाल्हियूं दिल वारनि सां कबियूं हन मुंहिंजा दोस्त जॾहिं न को ॿार ॿारनि सां विढ़ंदा आहिनि ग़ौर कजो मुंहिंजे जुमिले ते ॿारनि सां जॾहिं विढ़ंदा आहिनि मुक़ाबिलो कंदा आहिनि पर जंहिं ॿार खे न साम्हूं अंबड़ या अंबे ते नज़र अचे झट में हमराह रोई ॾींदो आहे अखारो मुड़ुसु माण्हू थी पियो विढ़ी हाणे रोई ॾिनई जे अखारो ताक़त ॾेखारण बि हींअर वरी कुर्ब जो अहसासु थियो मुंहिंजा जो अची विया त पंहिंजनि खे हाल ॾिबो वॾो जुमिलो चई ॾिसो सम्झण वारनि जे लाइ लेकिन मुंहिंजे सवाल जो जवाबु ॾियो न्यू हाल वारो असां यज़ीद जे मथां उन जे पोइ लगन जे मथां हे जो हेतिरो सटको मुंहिंजा दोस्त लायो वेठा हो असांखे हक़ आहे असांजो अक़ीदो आहे असांजो ईमान आहे लेकिन सवाल आहे त छो इन जो जवाबु ॾियो छो कसम खणी आया छो ॻाल्हाइणो खपे मां पहिरीं तव्हांखे चयो त मुंहिंजा दोस्तो थोरो दिलि जी जरी खोले वेहो जॾहिं कारोबारी सां माण्हू वेहंदो आहे त कारोबार जो ज़हन ठाहे वेहे जॾहिं कंहिं मुंहिंजा दोस्त स्कूल में वेहे त पढ़ण जो ज़हन ठाहे पर जॾहिं कंहिं आशिक़ सां गॾु पलंग सां वेहे त पलंगनि वारो रूप अख़्तियार करे वेहे यकीन तव्हां सां जेकी कुझु चऊं था पंहिंजो अक़ीदो आहे पंहिंजो ईमान आहे मगर चऊं छो था मां तो जुमिलो चवां जो उन बदमाश बेईमान पलीत आले रसूल सां वॾो ज़ुल्म कयो इहो जुमिलो काफ़ी आहे वॾो हिते बीहो तव्हांखे क़ुरान जी आयत पढ़ी जो ॻाल्हि वाइदो कयो त 80% क़ुरान हाणे मां तक़रीर शुरू कई 80% क़ुरान करीम तव्हां सां वाइदो करे चुको आहियां अॼु जी ख़बर बि मुंहिंजे ख़ुदा खे आहे क़यामत ताईं जेको थींदो उहा बि ख़बर मुंहिंजे अल्लाह खे आहे जेको गुज़री वियो उनखे बि मुंहिंजो रब ॼाणे थो जेको हली रहियो आहे उनखे बि मुंहिंजो रब ॼाणी रहियो आहे जेको थियण वारो आहे जो मुंहिंजो अल्लाह उनखे बि ॼाणी रहियो आहे उन बेनियाज़ रब खे ख़बर हुई उन मुंहिंजे करीम रब खे ख़बर हुई त मुंहिंजा आशिक़ मुंहिंजे महबूब जा बचड़ा कीअं मां अल्लाह जे आॾो सुरख़ुरू थींदा इहा बि मुंहिंजे रब खे ख़बर हुई त पर्द में अचण वारा पर्द में
मां सजन साईं जो चवंदो हां त मुंहिंजी मंज़िल अॻियो इस्तेफ़ा अल्लाह ताला जे नबी खलीलुल्लाह सोने पंहिंजे बच्चे खे ॿुधायो बच्चा मूं ख्वाब लधो आहे त मां तोखे ज़बह करे रहियो आहियां तुंहिंजो छा ख़्याल आहे बच्चे चयो त बाबा देर न कर जेको ख्वाब तो समझी इहो यार जो हुकुम आहे मिंट कर तूं फिक्र न कर त तुंहिंजो बच्चो छा कंदो अल्लाह कंदो तूं सब्र वारनि मां लहंदे सब्र कंदड़ न सब्र वारनि मां जो सब्र वारनि मां लहंदे लेकिन हाणे एसिताईं अॻु में ॿुधी चुको मुंहिंजी मंज़िल अॻे हाणे दिमाग़ जी करी अल्लाह जे नबी खलीलुल्लाह जंहिं कातीअ सां पंहिंजे बचड़े सोणे इस्माईल खे जेका कल्ले ते काती रखी आहे जल्दी जवाब ॾियो उहा काती जेका कल्ले इस्माईल सोणे जे ते रखी वई आहे जवाब ॾियो त उहा काती सोणे इब्राहिम खलीलुल्लाह घणा दफ़ा तिखी कई हुई सुभान अल्लाह मूंखे कुझु जवाब ॾियो त मूंखे ख़बर पवे त तव्हां तकरीर ॿुधो था घणा दफ़ा सोणे खलीलुल्लाह हुन कातीअ खे छेड़ा ॾिना 72 दफ़ा जवाब ॾियो घणा दफ़ा 72 दफ़ा भला अॻिलो जवाब ॾियो जॾहिं सोणो अल्लाह जो खलील पंहिंजे बचड़े इस्माईल सोणे जे मथां काती हलाए रहियो आहे दिलि खोले जवाब ॾियो काती हली आया काती हलण खां जवाब ॾेई छॾियो माशाअल्लाह जवाब कातीअ ॾिनो हाणे हितां खां सवाल शुरू थियो काती न हलण जा 3 सबब थी सघनि पिया घणा सबब नंबर पहिरियों काती उहा न हलंदी आहे जेका मुंडी हूंदी आहे जेका मुंडी हूंदी आहे उहा जवाब ॾींदी आहे त मूं में ताक़त कान्हे सुणो अल्लाह जो खलील गवाही ॾेई रहियो आहे त 72 दफ़ा तयार कई आहे यानी मुंडी न नंबर 2 काती उन शइ ते न हलंदी आहे जेका कातीअ खां वधीक सख़्त हूंदी आहे मगर कातीअ जे हेठां त गुलाब जे गुलनि जे पतन जहिड़ो सीनो आहे इहो कलम बि लागू न आहे नंबर 3 त काती उन जी न हलंदी आहे जंहिंजे नियत में हेठां ई मथां ई हूंदी आहे नियतुनि जो मालिक थो चवे ऐं इब्राहिम तो ते सलाम तूं कामयाब थी रे जॾहिं 3 ॻाल्हियूं अपोज़िट में अची वियूं हाणे मोट कातीअ ॾे हलो काती ख़ुदा खे ॻाल्हाए त सही वही छो न थी जॾहिं 3 ॻाल्हियूं मौजूद आहिनि मुंहिंजे अल्लाह अकुल वारनि
करे अल्लाह खोले जब खबरदार थियो कुरान जी वरी आयत पढ़ना वला तस्तविल हसनत वला सय्यअ कुरान पढ़ो मुसलमानों नौजवानो कुरान पढ़ो अल्लाह कुरान करीम में खोले बुधायो खबरदार थियो नेकी ऐं बुराई बराबर न थी सघन नेकी नेकी हुंदी आ बुराई बुराई हुंदी आ मां इते बीही करे भई नई ॻाल्हि ज़हन में अचे पई आ हज़रत अली मुर्तज़ा शहर खुदा जा दीवाना यमन जे अंदर बादशाह हूंदा अचानक बादशाह खे ख़्याल आयो फर्श ऐं अर्श जे विच में फ़ासिलो केतिरो बादशाही ख़्याल कहिड़ो बि इरादो करे सघनि था अर्श ऐं फर्श जे दरमियान में फ़ासिलो केतिरो आहे भॼा मौलवी घुराए ही घुराए हू घुराए सभई आया जवाब कंहिं कोन ॾिनो सही असां वटि पैदा कणे जो मां पियो नेठ पंहिंजो जेको भले में भलो वज़ीर हुयो एलजी हुयो उनखे जे मूंखे हर सूरत में जवाब खपे चीन घुमी आयो ही घुमी आयो हू घुमी आयो मोटी आयो जी बादशाह सलामत किथों जवाब नथो मिले जॾहिं बादशाह कावड़जी पियो जवाब खपे अर्ज़ करे तो मुंहिंजा साईं हा रात जी मोहलत मिले रात मोहलत मिली सॼी रात जागी तो घुरी मौला मेहरबानी फरमा अञा अख सां लॻी आ त को थुदो हणी उधारे चई रहियो आहे परेशान छो थो थी मदीने वञो अली जो वेठो मुंहिंजा साईं जवाब ॿुधाइण वारे जो रस मिली वियो आहे इजाज़त मिले काॾे थो वञे मदीने थो वञे काॾे थो वञे वरी चयो यार काॾे थो वञे मदीने जी याद अचे ऐं दिलि खे तड़प न थिए कीअं थो थी सघे मायूस न थी दिलि दर्द भरी हिकु ॾींहुं मदीने हलंदासीं नेठ पंहिंजी पिपमती बाग़बरी नेठ पंहिंजी पिपमती बाग़बरी उन ॾींहुं मदीने हलंदासीं उन ॾींहुं मदीने हलंदासीं ज़रा देर बि कयरा ख़्याल न कर कंहिंखे पतेरो ॾिसी करे सुवाल न कर मता सोची त पतेरो आहे वञी इतिहास तो हेठां थो कयां मन टिकेट ॾे पिन करण खां पिनण छॾे ॾे पिन उन जॻह अथव जिते वरी वापसि पुछो ई कोन ईंदो आहे त काॾे ख़र्च करे आयो आहे परी वञ जिथां जवाब ई न मिलंदो आहे बहरहाल मौजूद में खड़े हले ज़रा देर कयरा ख़्याल न कर कंहिंखे पतेरो ॾिसी करे सुवाल न कर दीदार जी खुलंदी लेट दरी दीदार जी खुलंदी लेट दरी उन ॾींहुं मदीने हलंदासीं उन ॾींहुं मदीने हलंदासीं चढ़ी गई बात गरीब हुयो मदीने जे सिक में सॼी ज़िंदगी कमाई टिकेट जेतिरा पैसा गॾु करे न सघियो ॾिठई त हाणे कमाइण जी ताक़त बि हली वई आहे मल्लाहन वारो रूप अख़्तियार करे वरी समुंड जे किनारे वेही रहियो छो ते वेठो छाजे करे वेठो फ़क़त ई न करे त नेठ ते हितो मदीने पाक लाइ सामूंडी जहाज़ निकिरंदो जॾहिं वेही रहंदुसि यार जे दर ते थो वञा पैसा न आहिनि त छा आहे यार जो वेठो आशिक़नि जे सोच खे सलाम आशिक़नि जे दिल खे सलाम वेही रहियो आहे समुंड जे किनारे ॻाल्हि फुटाया मंज़िल जे तरफ़ मोटणो आहे अज़ीज़ ने मन वेही रहियो आहे हाजिर जा काफ़िला अची विया मुंहिंजा दोस्त अज़ीज़
चेक थियण शुरू थी वे थींदी उन फकीर दे टिकट किथे अज तो मदीने ने टिकट किथे आ मदीने ने काबे तो वनी मदीने तो वना टिकट कलेक्टर हाजिर के चयो समझायो टिकट दे ठीक आहे कान मोट मुझी टिकट मदीने में हाजिर सभिनी समझायो टिकट कलेक्टर चयो काल बुध या इश्क जी दवा सब को कदवा मगर हिते माल जो सिलसिलो हलदो या टिकट दे दही वन जे टिकट बुकान लहन सब को टिकट भी कोने लहन सब कोन आखिर मजबूर थी करे कवानीन जे मथा अमल कदे उन फकीर के मुजा दोस्त है चिल्लाए करे तरापत करे विसल हणी करे सामुंडी जहाज मदीने दे हलियो दीवाने जो कभी मदीने दे हलियो जहाज मदीने बनी रहवा आशिक जीता मदीने बनी रहिया जहाज में अचू जो वेठो लुड़कन के डाड़े रहवा नेसा हो हणी तो चवे ओ यती मन जाया ओ गरीब बन जा मखान नबी मिस्कीन जा मददगार नबी दौलत वारा अचन प्या तुझो दीवानो रहो बीठवा ओ मुझा सोना मचा कया मुझो बस कोने निहारे मयार तुझे सोना छा गरीब जी अज वारसी खत्म थी वई छा जिए जो इहो जुमलो चई त दिल जे मथा पत्थर भमी वियो अखिर जा लुड़क सुकी विया मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अखिर जा लुड़क सुकी विया यकम पंहिंजे पाण खे संभाले वुज़ू करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ चवे थो निमाज़ जो टाइम थियो आहे भला निमाज़ त पढ़ा हाणे वुज़ू करे मुसल्लो त हुयो कोन समुंड जे चपर ते बीही करे काबे दे मुहड़ करे हाणे सुन्नत जी नीयत थो करे त सुन्नत मुझे महबूब मुस्तफा जी अञा चवंदो वियो अखियुनि मां मुंहिंजा दोस्त सावण जो बसकार थी वियो अञा नियत पूरी न थी पोयां हथड़ो लॻो पोइ तन्हा अल्लाह जी ज़ात इश्क जो ज़रो नसीब हथड़ो लॻो ज़रा पोइ तन्हार ज़रा पोइ तन्हार निहारे न तो चवे तो ज़ख्मी खे वधीक ज़ख़म न दे वधीक ज़ख़मीअ खे ज़ख़म न दे मां अॻे ई चिमचिना चूर लॻो पियो आहियां वधीक बुखे ज़ख़म न दे हिन नियत अॻिते शुरू कई हमराह परी चयो हेॾे त निहार चवे तो छा निहारे कया जलाल में जवान तो चवे तोखे ख़बर नाहे छा जेको आशिक़ हूंदो आहे वुज़ू हिन किनारे कंदो आहे सुन्नत हुन किनारे पढ़ंदो आहे आशिक़ तो सदाई करी उम्मीद थो लाही उम्मीद न लाहे वुज़ू करण तुंहिंजो कमु आहे नियत न कर बस नियत इहा कर सुन्नत जी नियत यार जे दरबार में करणी आहे हीअं जो निहारे त सुहिणो खिज़र बीठो आहे निहारे चए थो जवान सुञातो कोन चवे थो खिज़र हा सुहिणो कीअं आयो आहे मदीने वारे मीर खे जो रड़ियूं टेके आका जे हुज़ूर में हुयसि आका फरमायो खिज़र देर न कर मुंहिंजो दीवानो वुज़ू कयो मया खोले त जो बेवार सुठी वई चङीस त बेवार सुनाही बेवार सुहो हूंदो आहे जंहिंजी दिलि यार जे प्यार खां ख़ाली हूंदी आहे तूं मालिकीअ वारो आहीं नियत इते न कर वुज़ू इते कयो भई सुन्नत मुंहिंजे मुस्तफा जे दरबार में निगाह थी वई आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ निगाह थी वई आहे इन करे आशिक़ चयो ज़रा देर में ख़ैरा ख़्याल न कर कॾहिं बडेरो ॾिसी कॾहिं सुवाल न कर दीदार जी खुलंदी ठिकरी दीदार जी खुलंदी ठिकरी उनती हो मदीने हलंदासीं उनती हो मदीने हलंदासीं उनती हो मदीने हलंदासीं ॻाल्हि किथों जी थी कयो चो मदीने किथों जी ॻाल्हि पे कयो
सीरीज का कान वही था कान में सीरीज का केडी झट में ना तो करी केडी गाल कहे मदीने आए है वाह साईं मोहम्मद बकी अल्लाह सलामत रखे उन जवान यमन जी बादशाह वजीर खास रात जो ख्वाब में दिखो तेरे नकर मदीने में अली जो बैठो बादशाह के विधाई सवाल क्या भी हुआ बस मौजू के किलोज के देख सवाल खास जो जिक्र किया जो जन सवाल का जवाब के हथों भी मिलन गया है सवाल जो जवाब न मिलो मां उन सवाल जो जिक्र किया बादशाह सील पर मुहर करे उनके वो सवाल दिनो पंज मदीने अली दे पंजन का जवाब पूछिया यमन जो एल जी मदीने में पहुंचवा अज्ञात अलिया नमाज पढ़ी पस्तो करे अन्या सवाल जला अगते थोके शेर खुदा मुर्गी फरमायो तुझे इन सील पर मुहर जो जवाब धरने के मुझो बचड़ो हसन ऐं हुसैन दई छदींदा एलची हैरत में थी अन्या जुमलो अर्ज करण पियो चाहे लिफाफो हथ में आ तो सुना मां तवा दे आयो उनजे दिल में ख्याल आयो तो शायद मुझो ख्वाब मिड़ई हुयो सुने अली के मोता खबर कानो उनके केड़ी खबर था अली के केड़ी खबर शेर खुदा फरमाया पंछा छो इंतजार करी तड़े ते वन हसन ऐं हुसैन पीछा अली जो आवाज आज बोजे खैबर के किले के हकल दिल के रायण वारो ओही अली हकल जो दिली हमरा हदकड़ लगो हथलो खणी जोड़ो तंदे ते दिसे हसन ऐं हुसैन जोड़ी जा चंद बीठा तो जोड़ी हन पर निहारी करे दिसन में के जोड़ी हन पर लगे तो तैयार हिकड़ो किए तो के संसारा याद रखी छड़ जा अल्लाह फरमाए हो वल्लज़ी युसब्बिरुकुम फिल अरहाम कैफ यशा हर अचन वारी जी शिकल में अल्लाह खुद बनाई दोहा सबके के अलग अलग तशख्खुस दी दोहा कायनात में एक जोड़ी के एक बनाए मां अल्लाह दुनिया के बुधाए इमाम हसन ऐं हुसैन ॾिसी मुर्गी इमाम हसन को चवे नंढे भाउ इमाम हुसैन के अदा हुसैन याद रखो इमाम हुसैन सदाई पंहिंजे भाउ खे चवंदो जी मुंहिंजा छा चवंदो जी मुंहिंजा वरी चयो जी मुंहिंजा जेकॾहिं हुसैनी है तो वॾे भाउ जो अदब करणु सिख हसनी हुसैनी के करे मोहब्बत वारो है तो अदब ऐं हया सिख मुझे हुसैन की पूरी जिंदगी मुझे इमाम हसन की पूरी जिंदगी खुदा जो कसम तुझे ला एड़ी मशाले रहा छो मशाले रहा जेकी कुछ कुरान में वो सजो हसन हुसैन जे सीने में मौत कभी बस पता हो जिंदगी रही लगे दफे अजीजान में इमाम हसन इमाम हुसैन के जो अता जी मुझा आका ए सवाली बेचारो परे आया हथड़ो पड़ी जवाब दियो इमाम हुसैन चयो अता हथड़ो मां तो पड़ा जवाब तव्हां जो इमाम हसन सुने चयो नकी तू पढ़ नकी मां पढ़ा भला ये जवाब दई छदियो इते तो दुनिया ही निराली लगी गई अंतासी निरालो लगो पियो चवण वारा छा चवण खिले बि थो पियो ऐं पंहिंजे पाण खे हैरत बि करे थो हेॾी मंज़र करे हिते त को सिस्टम ई थियो आहे इमाम हुसैन सुणे फरमायो हो अचण वारा के ॾिठी ख़त खोले पंहिंजे आदो रखो सवाल मुंहिंजो वॾो भाउ ॿुधाईंदो जवाब हुनजो नंढो भाउ ॿुधाईंदो ख़त खोले पंहिंजे आदो रख मजबूर हो यमन में आयो हो एलिची खत खोले आदो रखियो भाई बादशाह पंज सवाल ना हुया हाणे हिकिड़ो सवाल ॾेई मोकिले त फर्श अर्श जे विच में गुंजाइश केतिरी
कटे 4 सवाल उनके जवाब मिली विया जेको 5 तनी सवाल वो उनके मिलणो ई 5 तन जे तरता हुयो 4 चीन वटा जवाब मिली विया 5 तन वटा जवाब मिलणो आ तुझे बादशाह लिखियो आ फर्श ऐं अर्श में केतिरो फासिलो आ हैरत मां चयो तो हा मुंहिंजा सही सवाल कयो आ मुंहिंजे हुसैन सोने फरमायो पंजवनी बादशाह खे चयो त फर्श ऐं अर्श जे विच में हिकिड़े सेकंड जो फासिलो आ घणो फासिलो ॻाल्हाए हाल घणो फासिलो आ हिकिड़ो सेकंड जो उन तरह अहिड़ी शइ हथ ॿधी चयो मुंहिंजा साईं मां चवां त थोरो ई पर बादशाह खां पुछंदो त सी त दलील तो वटि कहिड़ो आहे मां दलील कहिड़ो ॾियां छो त न की एलची नान मुस्लिम हो न की बादशाह नान मुस्लिम हो ॿई मुस्लमान हुया सुहिणे अॻे जा बचड़ा छो त मुंहिंजा दोस्त बग़ैर थी कोई न मोट सुहिणा मूंखे को दलील त ॾियो इमाम हुसैन फरमायो पंजवनी पंहिंजे बादशाह खे चयो पंजवनी पंहिंजे बादशाह खे चयो जॾहिं मज़लूम जी तव्हां फर्श ते थींदी आहे सेकंड को घुरंदो आहे अर्श अॻे ई हिली ईंदो आहे फर्श ते मज़लूम तव्हां कंदो आहे सेकंड को गुज़रंदो आहे अर्श मुअल्ला हिली ईंदो आहे जुमिलो दोहराया थो हाल वारा गौर कयो फर्श ते मज़लूम तव्हां कंदो आहे कोन था सम्झो शायदि अक़ल जे करे समझाए न सघियुसि फर्श ते मज़लूम तव्हां कंदो आहे मज़लूम तव्हां कंदो आहे मज़लूम तव्हां कंदो आहे अर्श सेकंड खां में हिली ईंदो आहे केरु थो ॿुधाए सोने अलीअ जो बचड़ो मुंहिंजे मदीने वारे पीर जे दुल्हन जो सवार थो ॿुधाए फर्श ते ईमान वारो मज़लूम तव्हां करे अर्श हिली वञे जवाब ॾे त जेॾी महिल मैदान करबला हुयो उन महिल अर्श हिलियो या कोन हिलियो मां कीअं तोखे ॿुधायां जॾहिं यारी मोहम्मद सुबुह जो सवेर जेॾी महिल काफ़िलो मुंहिंजे महबूब जे बचड़नि जो हली रहियो आहे यज़ीदी काफ़िलो हलाए रहिया आहिनि काफ़िलो हली रहियो आहे सरदार जो जेके अल्लाह इज़्ज़त ॾींदो आहे सॼी दुनिया दुश्मन थी पए मगर उनजे इज़्ज़त जो बार विंगो कोन थींदो आहे बेशक क़बूल कयोसीं इमाम अली मक़ाम जो जिस्म मुबारक मैदान करबला में आहे सिर मुबारक को बिनेज़े से सभिनी खां मथे दिल जो मालिक केरु आहे मुंहिंजो अल्लाह कीअं दिल ते ताला हणंदो आहे मुंहिंजो अल्लाह कीअं दिल जा क़ल्ब खोलींदो आहे मुंहिंजो अल्लाह ज़ालिमनि खे बि मजबूर कई त जेको मुंहिंजे यार जे दुल्हन जो सफ़ा अॼु बि मथे हलण लाइ तयार ऐं मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो काफ़िलो हली रहियो आहे जे अॻिते कोई ॾिठो मोटा काफ़िलो हली रहियो आहे उन काफ़िले में उघाड़े उठ जे पुठिन ते कीअं बयान कयां हथनि में हथ करियो कंहिंखे हुयो पेरनि में डंडा करियो कंहिंखे हुयो रसा हिकु जे पुठियां ॿधल कंहिंखे हुया ओ मुस्लमानो और कयो तेरी काफ़िले में हिकिड़ो अहिड़ो आवाज़ आहे हिकिड़ो अहिड़ो दुश्मन जे दिल के भी तलाए विझंदो आहे जे ज़मीन में सिलसिलो अची वेंदो आहे शइ पंहिंजे जॻह ते रही कान सघंदी आहे इहे मथां सवारीअ तां आवाज़ ईंदो आहे जो आवाज़ ईंदो आहे मासूम सकीना जो आवाज़ ईंदो आहे ओ मुंहिंजा जानी बाबा ओ मुंहिंजा जानी बाबा बसि एतिरो त ॿुधा सीने ते सुम्हण वारी सकीना निंडड़ी कीअं कंदी जीअं इहो आवाज़ अची रहियो आहे भली यज़ीद जो दिलियूं हिली रहियूं आहिनि ईअं पियो लॻे त ज़मीन
उन आवाज़ खे बंदि करण जे लाइ अॻिते नथो वधां कान छा छा कयो बस एतिरो थो चवां जेॾी महिल उहा मासूम न्याणी सवारीअ खां पोइ किरी आहे त जेको काफ़िले जो सरदार आहे उन नेज़े खे ज़मीन में खोड़े काफ़िले खे रोके छॾियो आहे ऐं सरदार कहिड़ो जेको पंहिंजे काफ़िले खां गाफ़िल हुजे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उहो ई सरदार आहे न उन काफ़िले खां गाफ़िल हो न हिन काफ़िले खां गाफ़िल यादि रखी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बस मन खां के तव्हां उलमा खां ॿुधो आहे मां तफ़सील में नथो वञा हिकिड़ो जुमिलो चई मोटी थो जा पोइ हीला कयो मगर सर हुसैन मथे थियण लाइ तयार नाहे दिलि में ख़्याल कयो कोन थींदो सोने ज़ैनुल आबिदीन खे वठी अचो छो त दुनिया जो दस्तूर खे मञाइणो हूंदो आहे त कंहिं न कंहिं तरीक़े सां अख़लाक वारो अख़लाक में मञाईंदो आहे बद अख़लाक पंहिंजी बद अख़लाक़ीअ जो मुज़ाहिरो कंदो आहे उन्हनि जी तरबियत कंदी उन्हनि कंदो मुज़ाहिरो कयो मगर मुंहिंजो इमाम सजाद सुहिणो पीउ मथां चवे थो यार सभु कुझु यार खे ॾेई राज़ी करे आयो मां हाणे विच रस्ते में पीअण जो राज़ चढ़ो आहे ज़ालिम मथां ज़ुल्म करे रहिया सिरे हुसैन मां आवाज़ ईंदो आहे ओ बच्चा सजाद जी मुंहिंजा सुहिणा अॻिते कीअं हलां मुंहिंजे सीने ते सुम्हण वारी पोइ ते रहिजी वई अज़ीज़ान अस्मा खे वधी अॻिते मां नथो हली सघां मां क़ुरान करीम ॾे पोइ थो अचां त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ यादि रखी छॾिजां उहो जेको काफ़िले जो सरदार आहे उहो पोयां पंहिंजे काफ़िले खे ॾिसी रहियो आहे जेको नेज़े ते वेही करे आख़िरी उथंदो किरण वारे उन मासूम बचड़ीअ खे ॿुधी बि रहियो आहे ॾिसी बि रहियो आहे मुंहिंजो ईमान आहे अॼु ॿियूं हाला जे आशिक़नि खे ॾिसी बि रहियो आहे ॿुधी बि रहियो आहे अॻिते क़ुरान दलील में आणी मगर मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो त मां अर्ज़ बि कयो मोटी हला सलाम सल्लल्लाहु अलैहि गुजरियो मुझे समझ में आई मां कोई थो मोटा मुझे कुरान करीम तिलावत करणो मुझे अल्लाह जे कुरान के खोले खोले बयान करणो आहे मुझो सवाल रहिजी वियो जवाब ॾियो त अॻिते हलां विसरियो तव्हां खां सवाल पे कयो त यज़ीद जे मथां है असांजो जेको कुझु वस्कारो आहे पलीत जे मथां उन जे कोई लगन जे मथां यज़ीदियत जे मथां जेको असां फटकार वस्कार कयो था पंहिंजे ईमान अक़ीदे मुताबिक़ छाजे करे इन जे करे जो आले रसूल साहब बेहयाई जी पंहिंजी इंतहा करे छॾी आहे ज़ुल्म जी इंतहा करे छॾी आहे इन करे जवाब ॾियो इन करे अंदरियां ओरियां करे जवाब ॾियो त फ़कीर पलंग अॻिते हले इन जे करे तूं असां यज़ीद जे मथां लानत विझो यज़ीद खां नफ़रत कयो यज़ीदियत खां नफ़रत कयो त हक़ बि ईमान वारनि जो इन जे करे त उन आले रसूल सां ज़ुल्म कयो नाइंसाफ़ी कई ज़रा सोची पोइ जवाब ॾिजां मुंहिंजे हुसैन यज़ीद सां जंग छो जोड़ी इन सवाल जो जवाब ॾे त ही अलॻि सॼा साईं जो अॻिते हले जवाब न ॾींदो मां पीउ रहंदुमि तो असां इन करे जंग जोड़ी त आले रसूल सां नाइंसाफ़ी कई आले रसूल जी बेअदबी कई आले रसूल सां ज़ुल्म कई तो असांजो अक़ीदो हक़ आहे हे तो असां उन खां नफ़रत कई मुंहिंजे हुसैन बि त नफ़रत कई चओ मुंहिंजे हुसैन बि नफ़रत कई आहे तो असां त हुसैन जे करे नफ़रत कई आहे आले रसूल जे करे मोहब्बत में नफ़रत कई आहे जवाब ॾे त मुंहिंजे हुसैन छो नफ़रत कई आहे इते ही जुमले पे भले मुंहिंजो प्रोग्राम ख़त्म थियण जी परवाह न आहे ॿुधायांव छो अल्लाह 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 इमाम अली मक़ाम जी ज़ाती दुश्मनी न हुई इमाम अली मक़ाम जो ज़ाती हिसाब किताब न हुयो हे उहो घराणो आहे जेको अफ़ो दरगुज़र करण ते मुंहिंजा दोस्त अज़ीज़ यकीन रखंदो आहे जंहिंजो मिसाल हिकिड़ो ॾींहुं वरी मोटी अचां जॾहिं मुख़्तार
जो खुजूर से कही तो वो ही जवाना जैसा असा जुल्म जी इंतहा कई मुझे रब जा फैसला थी मुझे रब जे ज़ात जा फैसला थी ताहो थी जुल्म न कर अल्लाह दा बेनियाज़ थई कदे वो दी न चे जो जे अज तो मजलूम तो करी सुभाणे खुदा तो के वजे कदमन में पहुंचाए छड़े छो त जेको ताकत दीन ते कातरा वो ताकत खसण से भी कातरा जेको इज्जत दीन ते कातरा वो इज्जत खसण से भी कातरा जेको बादशाही दीन वारो वो बादशाही खसण में देर को याद रखी छन मुझे नौजवान मुसलमान मुझे सुने इमाम ज़हराबी अल्लाह लकब करो प्यारो अली बिन हुसैन जो लकब करो प्यारो कहजो लकब जो अली बिन हुसैन जो लकब केॾो न प्यारो आहे ज़हराबी क़यामत जेके आबिद इबादतूं कंदा रहंदा उन्हनि जो अगर सीगार आहे त मुंहिंजो अली बिन हुसैन अहले सुन्नत जो फकीर है मलंग है मजबूर है कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास इन उखरिजत लिन्नास के तफसीर में हिकड़े जवान जो जुमा मुंहिंजा दोस्त अजीज उह तफसीर बयान कया तफसीर मजहब के अंदर अल्लामा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतुल्लाह तआला अलैहि लिखर था कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास जब तो इधर उखरिजत लिन्नास मा मुरादा आदम अलैहिस्सलाम कौन वही कुरान हींअर जो के मस्जिद में आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं जंहिं उम्मत मां जेको वली थियो आहे जंहिंखे विलायत मिली आहे अल्लाह जे ज़ात उनखे उहा विलायत सोणे शेर ख़ुदा जे रूहानी निस्बत जे ज़रिए सां फरमाए अहले सुन्नत जो शेर खुदा जे अकीदो चाहे तफसीर खुद पढ़ी बहरहाल मुझा दोस्त अजीज मां मोटी पानी जगह ते जा इमाम ज़ैनुलाब्दीन के तो सोना लगे तो तहां को न सुना बस एतरे चवण जी देर ही सोने सजाद जे अखियुनि मां सावण जो मींहुं वसी आई ज़ालिम तोखे कहिड़ी ख़बर उन ॾींहं खां अॻु ॾींहं ताईं सजाद कॾहिं थधो पाणी न उन ॾींहं खां अॼु ॾींहं ताईं उहो ॾींहुं ई कोन गुज़रियो आहे सजाद जो अखियूं आलियूं नथियूं हुजनि ज़ालिम तो कीअं थो चवीं त मूंखां हो ॾींहुं विसरी वियो आहे बसि फ़र्क़ु इहो आहे उहो तव्हांजी तरबियत हुई हीअ आले रसूल जी तरबियत फ़र्क़ु इहो आहे उहो तव्हांजो वड़ हुयो हे असांजो वड़ आहे ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बसि इहो जुमिलो वॾो थो तोखे ॾियां उहो तव्हांजो वड़ हुयो हे असांजो वड़ आहे जॾहिं मोहबत आले रसूल हूंदी आहे उन्हनि जो वड़ अलॻि हूंदो आहे जेके जिन वटि बुग़्ज़ आले रसूल हूंदो आहे उन्हनि जो वड़ अलॻि हूंदो आहे अल्लाह जी ज़ात शरफ़ उहो वड़ वसील पर जमा खुदा ऐं खुदा जो महबूब राज़ी अज़ीज़ाने मन मां अर्ज़ करणु पे चाहियो त मुंहिंजे सुहिणे हुसैन अज़ीज़ खां नफ़रत छो कई हाला वारो जवाब कोन ॾिनो मां तो जवाब ॾियां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन वक़्तु उहो उहो इस्लाम जेको अल्लाह जो पसंदीदा दीन आहे जेके मुंहिंजे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात दुनिया जे आॾो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दुनिया जे आॾो पेश कयो आहे उन दीन खे हुज़ूर जे तमामु सहाबा हुज़ूर जे तमामु सहाबा उन दीन खे फैलाइण लाइ का बि कसर कान छॾी आहे हुज़ूर जे सहाबा दीन खे फैलायो आहे उन फैलियल दीन जे मथां जंहिं वक़्त में यज़ीद पलीत वार कयो आहे लफ़्ज़ चवां कहिड़ो वार कयो आहे हिकु अमड़ जी इज़्ज़त पुट जे हथां महफ़ूज़ न रही वरी जुमिलो चवां हिकु अमड़ जी इज़्ज़त पुट जे हथां महफ़ूज़ न रही हिकु भेण जी इज़्ज़त भाउ जे हथां महफ़ूज़ न रही जॾहिं महबूब मुस्तफ़ा जे दीन जे मथां अहिड़ी घड़ी अचे वई आहे त मां तोखां थो पुछां जंहिंजी जागीर छिन थो कहिड़ो मालिक थधो या को ॿियो थधो वक़्तु नादानी न त तोखे खोले खोले ॿुधायां हा त अब्दुल्ला बिन उमर गॾिजी छो न आयो अॻो फलाणो सहाबी गॾिजी छो न आयो अल्लाह मां तफ़सील में नथो वञा जागीर जो मालिक आले रसूल जागीर जो मालिक
मालिका मुझो हुसैन और जागीर जो मालिका मैदान में निकली आया छाछे आयो जब नाने जो दीन बचाया आयो छाछे आयो जवाब दे सोची जवाब दे सुनो हुसैन छाछे मैदान में आयो मुझे पज महबूब बनाने जो दीन बचाया जला मैदान में आयो छोटा मुझे सुने हुसैन के खबर नमाजी नमाज पढ़ी चौथा जन्नत मिले रोजे तारे रोजो रखी चौथा जन्नत मिले हाजी हज करे चौथा जन्नत मिले मुझो मुस्तफा फरमाइंदो ओ हाजियो ओ गाजियो ओ नमाजियो नमाज में जन्नत न हज में न ज़कात में अगर जन्नत खपे त चीजल अमर जे कदमन में पईया अगर जन्नत खपे त कुरान पी जे कदमन में पईया अगर जन्नत चाहो था नमाज में सुसिया रोज़न में सुसिया मगर अपने अम्मा जे खिदमत में जे चुस्तिया यकीन समझ यार राजी थी तो पर कन खोले बुधी कन खोले बुधी रात दी हम अगे बैठो हो तो रात दी हम मदीने बैठो हो रात दी हम कुरान पढ़ रात दी हम हज कर रात दी हम रोजा रख पर जे मिठड़ी अम्मड़ राजी न थई दिल पर कुरानो पी राजी कुरानो पी छोटो जमा चई त कुरान पढ़ा दादाओ हवाओ अल्लाह जो कुरान करीम पढ़ा मुझे तेरिया रब कुरान करीम में मां पढ़ो न जाओ मुझे रब जे ज़ात फरमायो फबी वालिदैन इहसाना इम्मा यबलुगन इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़िर वला तनहरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा मुझे अल्लाह कुरान में चेते खबरदार थी अम्मड़ कुरानी थे या अबो कुरानो थे कुरान तो इम्मा यबलुगन इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा अम्मड़ कुरानी हुजे या अबो कुरानो हुजे रब जो थे खबरदार थी उन्हनि जी जॾहिं निहारी त इहे दोदा फोटारे न निहारी अल्लाह जो कुरान तो चवे जॾहिं अबे ते निहारी इहे दोदा फोटारे न निहारजा जीअं दुनिया में निहारी न हुई जॾहिं जीजल अमर में निहारी इहे दोदा वॾा करे न निहारजा रब चवे थो अबे अमर में निहारी त नेर झुकाए पोइ निहारजा मां उथी करे तोसां वाइदो थो कयां तूं अबे अम्मा जा जो पंहिंजा नेर झुका मां रब थी वाइदो थो कयां तुंहिंजे नेरनि ते दुनिया में किथे बि हेठि थियण न ॾींदुसि मुंहिंजो पीलिया रब थो फरमा फला तकुल लहुमा उफ़िर जॾहिं अबे अम्मा जे साम्हूं अची सोची सम्झी ॻाल्हाइजा आवाज़ तेज़ न कजा आवाज़ ॾाढो न कजा आवाज़ हेठि करे ॻाल्हाइजा अबे अम्मा जे आयो आवाज़ हेठि कर मां रब तुंहिंजे आवाज़ खे ताक़त करे दुनिया ते ग़ालिब बनाए छॾींदुसि सोची तो अम्मा मेरी अम्मा तो जो कोई दिमाग खराब है चुप करे वे मौत पर आज तू मौत पर सामने पापा तू पढ़ो मौत पर पड़े तो के हलड़ न पियो अचे उहे दी फाड़िया बिसरिया कई पैर खड़ी पियो हली न पियो ससी अगर इहो जानी बाबल न हुजे हां तो के कान दई के हलाए याद रख जॾहिं दुनिया में तो वट को नहा तो वट सलाहियत खान पियण जी न हुई अगर या चीजल अमर न हुजे हा त भग सीनो तो के केर दे हा ओ बेवफा अज उन्हनि खे जो अखियूं ॾेखारी जन तो के हलण से ठारो जन तो के ॻाल्हाइण से अल्लाह कुरान करीम में कोने फरमायो अनिश्कुरली मुझो भी शुक्रानो अदा कर अबे अम्मा जो भी शुक्रानो अदा कर जेकर अखियों मां रब तो के दियो त हया अबे अमड़ तो के से सारी जे सुभान अल्लाह खुदा तो के दी ॻाल्हाइण अबे अम्मा तो के से सारो
अबू अम्मा राज़ी उन्हें मां खुदा मुस्तफा मौजू खत्म जेबा अबू अम्मा राज़ी उन सां खुदा मुस्तफा राज़ी जैसा अबू अम्मा नाराज उन सां खुदा भी नाराज मदीने जो घोट भी नाराज बस मौजू जिलोस नहीं हो हाने नौजवान तुझी मर्जी आ कि खुदा के नाराज पर जंग कर तो चाहे तो भले अम्मा की अखियों दिखार ये मुस्तफा करीम के नाराज कर तो चाहे तो भले अब्बे के अखियों दिखार वो महशर में शायद कहते के बच्ची जिया जो तुझी वाहर कर दो जे यकीन थई त वाहर तुझी मदीने जो साईं कर दो तो वो अब्बे जे कदमन के चुमी दे अम्मा जे कदमन के चुमी दे तो खुदा भी मिले तो मुस्तफा भी मिले दिल बोले तो सल्लल्लाहु जी जन पिया हो अन्या ने कुरान की जेका तिलावत है उनके खोलियो ना है माया मलक के पहुंचा के मलक के कान थो न खबर मलक जो बैठो रस्ते में मलक जा ख्याल ही होना डंडो हथ में हुए ये तो दुनिया वालो मलक मुआ की चरियो हमरा के साम हो जे जे हमरा के साम हो अपोजिट जने के शेडिस किया तो तो तबीयत में चेंज नहीं दिया हमरा के पटी गई या अली मुश्किल है जा शेर खुदा यो तो पहुंची ट्रियो तो पहुंची हिन त नालो पाजे साईं जो वरतो पाजे मुर्शिद जो वरतो हिन त सदो पाजे मुर्शिद के कहे पर अचण वाले का बर्दाश्त जवाब दे बर्दाश्त न थियो जी गाल जो छातो चली जेता तो जी पांच मंजिल मां पाजे यार के सजा यार के सजो यार मुश्किल को शेर खुदा मुझी दिल की जवे न कि तो जी दिल की जवे जो जो मुश्किल कुछ आहे चेंज त मुझी तंग भई चेंज तो मुझी बड़ी गाना हालत वाला चेंज तो मुझी ने बाहु नदी से न छेड़ मलंगानो तू बचे वापस आ जेवा बस मुझी दिला तू तो के कुछ बोल के तो के गार कर चेंज न या यो जुमलो वाला जुमलो वाला ए तो मुझे दिल की धड़कन जुमलो छोटो चला जी जुमलो न तो चली तो चौक वाली के मुझी टंग भले के बेली मुड़ असा फकीर का बलगन का मुड़ चीने जाओ हज अली के तो मुझी टंग भले जेदी बधाई से का पोता है ये मन में खल से ठका जो टंग गयो था हमरा है जेड़े बलग है छाके तो जो चयो जे वो मुझे तुझे अली के जे वो चरिया बड़ा असा दा सब शेर खुदा का दुआ नंढड़ा का सा के हवाले करे छड़ी दुआ बड़ा कम मालिक पाण किदो नंढड़ा कम सा मलंग जे हवाले करे छड़ी दुआ नंढड़ा कम मलंग जे हवाले ता दुरूद पढ़ो पानी जा तो कपड़ा के बड़ी इंशाअल्लाह इंतहा के तानो सल्लल्लाहु चरे करे मलंग तो जोरी अल्लाह जो दी गाधा पक्को का लगे अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो मुतवज्जह अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वला तहसबन्ना अल्लज़ीना क़ुतिलू फी सबीलिल्लाहि चौथे सिपारे में फरमाया छाजे चौथे सिपारे में नका लगे के शिकायत करनी था छाजे चौथे सिपारे में
कुरान करीम जे कुरान छा छे अल्लाह जो कलाम सूरत कहिड़ी जो 30 पारा की सूरत 30 पारा केड़ी सूरत में जो 114 सूरतुन में 114 सूरत छा चेबो जो रुकुन जे मेड़ा के रुकुन जो मेड़ा को छा चेबो आयत जे मेड़ा के आयत जो मेड़ा को छा चेबो हरफ जे मेड़ा के हरफ छा चेबो जो ज़फर ज़ेर जज़म शद मत के चेबो ज़फर ज़ेर जज़म शद मत छा चेबिया जो आवाज के चेबो सजो कुरान मत खणी आई यो दफ़ो जमा समझी वई कुरान छा चवंदा हो 30 पारन के 30 पारा छा चवंदा हो 114 सूरतुन के 114 सूरतुन छा चवंदा हो रुकुन जे मेड़ा के रुकुन जो मेड़ा को छा चवंदा हो आयत जे ढापे के आयत जो ढापो छा चवंदा हो हरफ जे ढापे के हरफ छा चेबो ज़फर ज़ेर जज़म शद मत टुब कन के ज़फर ज़ेर जज़म शद मत टुब को छा चेबो आवाज के जवाब दे वो आवाज कहजो कजो तकड़ में जवाब चयो हालत करो मलहक के सामो तकड़ न कदा कयो ज़फरू ज़ेरू जज़मू शशुम तो छाके चेबो आवाज दे की खबर पए जेकर कुछ भी नहीं पर जे चवा अलिफ पा आवाज बुधायो त पा पढ़ी रहो ता अलिफ ता आवाज बुधायो त ता पढ़ी रहो यो आवाज छनो आयो जुबान में आयो यह जुबान कह दिया जो मुझे महबूब मुस्तफा दिया बड़ी दोहराया न दोहराया कुरान छा छे तो जुबान मुस्तफा छाछे चेबो वरी जो छाछे चेबो वो मुखे जवाब दे उहे दुनिया जा केर खुश नसीब हन जेके अमर जे वजूद मां जीअं जो हिन धरती ते ईंदा हन त सब खां पहले उहा ज़ुबान चूसींदा हन जेके रब जो कुरान जवाब दे मुखे किसो कर बलवार जो तपती अज अखड़िल आप बहायो के दसूर सतीमा सिरत सही जनती जो नामी जो बचायो हुई अल्लाह शहर मदीनो छदे बचड़न अज शहर मदीनो छदे बचड़न वञण पटक त वसायो ए बाबा का दर्द सही सिर ते जनतीनो नामे जो बचायो ज़ेरो ज़बरो ज़ज़म मधु छाके चेबो जो आवाज के आवाज छाके चेबो जो मुझे मुस्तफा जे गाला गाला वारा न गालाई के चेबो आशिक की गलाइदा ज़फरा सेरा शब्दा मद्दा ज़फरा सेरा शब्दा मद्दा
है तहां को थकबो मां को थकबो चौथो सिपारो कुरान जो चौथो सिपारो पर चोल पई ॿियो सिपारो पढ़ा पर चौथो पढ़ा अल्लाह जी ज़ात फरमायो वला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाह बल अहया वलाकिन ला वला तक़ूलू रब तो चवे तो के हक ना है जुबान न खोल जा वला तक़ूलू तो के हक ही ना है न जुबान के न खोल जा मौला कहजे बारे में लिमन युक़तल फी सबीलिल्लाह जेके मां अल्लाह जे रज़ा जे ला जान कुर्बान करे चुका जुबान रब तो चवे त काकड़े खान कठी छजे कंट्रोल में रख जा उन्हनि जे ला जुबान दराज़ी रख जा मौला छा अमवात मोजन खे मौत नचे मोजन खे फी सबीलिल्लाह चल मुझे ला जान दिनिया चल मुझे ला जान दिनिया चल मुझे ला माल दिनवा चल मुझे ला बचड़ा दिना चल जान दिनी कल ला अब तो चवे मोल जे ना काकड़ी खान जुबान कढई चल जान भी दिनी बचड़ा भी दिना घर भी दिना कुंपा भी दिना उन्हनि जे ला अल्लाह जे ज़ात के सिफारिश में जो वला तक़ूलू जुबान न खोल जा तो के हक ना दे चौथो सिफारिश में रब जे ज़ात फरमायो वला तक़सबन जय जातन पर सोच जा जय जातन पर सोच जा मौला दुनिया जे अंदर त सोचण जी काई पाबंदी कोन हूंदी आहे ख़याल जी दुनिया में केर रहे रब जो खबरदार की तू मखलूक है मां खालिक तू मखलूक है मां खालिक है मुझे मखलूक ला जी बड़ई जी सोच पर जेके न मुजहल उन्हनि जे ला सोच ते पाबंदी अल्लाह जी ज़ात फरमायो जुबान भी न खोल जा दिमाग में सोच भी न आन जा कहड़ी लफ्ज़ साजा अल्लज़ीन कुतिलू फी सबीलिल्लाह अमवात बल अहया जुबान भी न खोल जा दिमाग में गुमान भी न आन जा छो मुहजाहल मुझे ला जाने कुर्बान कयो वेठा मां तोखां तो पुछा छपड़ी तौर ते मूंखे जवाब दे बिरादर जो फैसलो हुजे बिरादर जो फैसलो हुजे नेक निमाज़ी साईं मोहम्मद मक्की साहब जे कदे का काल करे गवाही दे ऐं को पग कुंड मां भी चवे इहो मोहम्मद मक्की कूड़ थो हणे सभई हुजे कॾे के पकड़ी दो या कसम को खुदा जो सच जो चो दोस्तों के हया नथो अचे साईं नेक माण्हू सॼी ज़िंदगी अल्लाह अल्लाह करण वारो माण्हू उन जे मथां शक थो करे नेक निमाज़ी ॻाल्हि करे उन जो केरु इनकार करे बिरादर उन जो कल्लो पकड़े लेकिन कुरान दे निहार वमन असदक़ु मिनल्लाहि हदीसा मुझे रब कुरान करीम में फरमाया केरा मां रब खां सवा जेको सभ खां वधीक सच ॻाल्हाइण वारो आहे जेको सच चवण वारो आहे सची ॻाल्हि करण वारो आहे मां रब थी करे ऐलान थो कयां मां रब जो कलाम सचो पर तुंहिंजो मुंहिंजो अक़ीदो कचो रब जो कलाम सचो आहे उहो सचे कलाम वारो चवे थो ज़ुबान सां त न चइजां पर दिमाग़ में सोच जा पी पूरी मखलूक ला जीअं बणई जीअं सोच जा पर जेके मुहजाहल उन्हनि जे लाइ न सोचजां मौला छा न सोचां अमवात उनखे बोल न चइजां मौला छा चवां अहया उहे ज़िंदह हाणे ॿिए सिपारे वारी आयत जो तर्जुमो ऐं वरी कुखियुनि जे ॻोठनि में प्रोग्राम जे ख़ुदा घुरियो जे
इंशाअल्लाह भी अज़ीज़ान मन हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां न कयां पर कयां थो मलंगनि खे कॾहिं बि तंग न कंदा कयो कंहिं मलंग जो को कमु हुयो कंहिंखे चई उन आसमान तां बि तोता लाहे ॾेखारियसि वीचारो मलंग हो चइसि मुंहिंजी पोछ कान्हे उहो मलंग अञा घर वेठो आहे ख़बर त हुन पंहिंजे महिल अचे हाला पियो रस्ते में कंहिं चइसि अचे वटि फ़क़ीर तूं कराची छो थो हेॾे छो थो तुंहिंजो कमु वठि तूं अॻिते बंदि छो थो करे तुंहिंजा वार वेठा जो मलंग हुई सॼण साईं जो तोखे परवाह कहिड़ी आहे तुंहिंजो मालिक वेठो आहे ऐं मुंहिंजा दोस्त यादि रखी छॾियो मलंगनि खे तंग न कंदा कयो फ़ाइदो थींदो आहे इंशाअल्लाह अज़ीज़ान मन क़ुरान करीम जे आयत जो तर्जुमो करण थो चाहियां अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो हाणे मुंहिंजा दोस्त पंहिंजे सिफारिश जो तर्जुमो इंशाअल्लाह मुंहिंजो दोस्त आहे फ़क़ीर अख्तियार मुंहिंजो दोस्त इंशाअल्लाह ताला उन जे दावत में अल्लाह जो अला रजीरात कंदासीं चौथे पारे जे आयत जो तर्जुमो थो कयां मौला ज़िंदा क़बूल कयोसीं तुंहिंजो क़ुरान सचो आहे जो क़बूल कयोसीं लेकिन मौला सवाल कयो नाराज़ कोन थी मौला हाणे डायरेक्ट अल्लाह सां कलाम था कयो मौला तुंहिंजो क़ुरान सचो आहे असांजो थोरो यकीन अक़ीदो कचो आहे सवाल कयो नाराज़ कोन थींदे रब जेको मुंहिंजो क़ुरान न पढ़ियो आहे मां अल्लाह नाराज़ न थींदो आहियां पर जेको सवाल कंदो आहे उनजे दिलि खे सुकून बख़्शींदो अल्लाह जे क़ुरान करीम खे खोलियोसीं अल्लाह ताला जे दरबार में हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम सवाल कयो व इन क़ाल इब्राहीम रब अरिनी कैफ तुहयिल मौता मौला मोन के ज़िंदा कीअं कंदो आहे अल्लाह ताला क़ाल अवलम तुमिन ऐं मुंहिंजा ख़लील तोखे यकीन न आहे छा ख़लील चयो हा मुंहिंजा मौला कालू भला हा मुंहिंजा मौला पुछी छो छो वला कलियत मइन्न क़ल्बी मिड़ई दिल खे तसल्ला ॾियण लाइ पुछी रहियो आहियां अल्लाह खे बि ख़बर आहे त इब्राहिम जो अक़ीदो छा आहे इब्राहिम खे बि ख़बर आहे त ख़ुदा जी ताक़त छा आहे हे मामिलो कहिड़ो आहे तोखे मूंखे राज़ मिली रहियो आहे तोखे मूंखे राज़ मिली रहियो आहे कॾहिं दिलि में बेचैनी थींदी आहे सवाल कर त बेचैनी ख़तमु थी वेंदी मुंहिंजा मौला बेचैनी ख़तमु कर रब चइजो मौला ज़िंदा तुंहिंजा क़बूल कयासीं तुंहिंजे राह में क़बूल कर मौला जेको ज़िंदह हूंदो आहे उहो किथे त हूंदो जेके हिते वेठा हो किथां किथां पोरे परे खां आया ज़िंदह हो तॾहिं ख़लीफ़ा मस्जिद में वेठा आहियो जवाब ॾे ज़िंदह हो तॾहिं ख़लीफ़ा हे फ़क़ीर मलंग सजण साईं जो आशिक़ राजपर ताहिरी ज़िंदह तव्हांजे साम्हूं वेठो आहे मौला अपनी हुकुम करे थो ज़िंदह आहिनि क़बूलीसीं मौला आहिनि किथे अल्लाह फरमायो मौला शम्स फ़क़ीर उन जो बचड़ो फ़क़ीर तहमीन फ़क़ीर जा बचड़ा या जमात सजी आले रसूल जी दीवानी असनैन करीमे जे दरबार में पहुंचो थी चाहे मौला ज़िंदहान असांजो ईमान दिल चले थी ज़िंदह जे दरबार में हलो मौला करबला मौला वञो मौला हेॾी वञो नजफ़ शरफ़ वञो रब चयो भली वञो वञी ते ज़ियारत कंदो सवाब थींदो लेकिन यार उते न यार त पंहिंजे यार वटि निस्बतुनि जी ज़ियारत करणु सवाब आहे तफ़सील में नथो वञा यूसुफ सोणे जो कुर्तो ईंदो आहे याकूब जे अखियुनि जो टूर बहाल थींदो आहे यूसुफ उते ई हूंदो आहे निस्बत जो इहो वॾो कमाल आहे बस मां मोटी थो अचां पोइ ते ओ मुंहिंजा करीम रब ज़िंदह असां क़बूल कयो आहिनि काथे अल्लाह फरमायो इंद रब्बिहिम पंहिंजे परवरदिगार वटि मौला तूं काथे जवाब क़ुरान मौला मुझो हसन ऐं हुसैन तो वटि मौला मुझो अमीर उमर तो वटि मौला मुझो उस्मान ज़िन्नूरैन तो वटि माइबे करार तो वटि मुझो सुहिणो मासूम अली असगर तो वटि मुझो सुहिणो घोटु अली अकबर तो वटि मुझो सुहिणो घोटु कासिम तो वटि मुझो दिल जो चैन इमाम हुसैन तो वटि ओ मुझा करीम रब ए मजलिस असमत हुसैन शान करबला है मौला करबला वाला जवान तो वटि मौला मिलण थो चाहे दिल में आसा मर्दो ख़वातीन जी आसा
इंतहा उते मुझे कुदरत जी इब्तिदा अल्लाह फरमाए पंहिंजे रब खे ॻोल्हण थो चाहे वनहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद अल्लाह जी ज़ात फरमायो पूछी तो मुझा मौला तुझी ज़ात किथे आ मां तो तुझे साह वारी रग खां बि वेझो हां साह वारी रग खां बि वेझो हां हाणे मां तोखां थो पुछां मुंहिंजा दोस्त पेश इमाम वेठो आहे अंदर मस्जिद जे मेहराब में दरवाज़ो जेसी न खोली दे तेसी पेश इमाम सां मिली सघंदे हालनि वारा जवाब ॾियो जेसी दरवाज़ो न खोली दे तेसी पेश इमाम सां न मिली सघंदे मेहमान शहीद है मुझे रब जे ज़ात वटि जेसी रब जो न थींदे तेसी मुंहिंजे दिल पर हुसैन सां किथां मिली सघंदे जैसी रब जो न थींदे तेसी किथां मिली सघंदे सवाल आयो रब जो कीअं थिया रब जो कीअं थिया त बुल्ले शाह जो दुनिया जे रब नूं मिलण चाहीं त खोल अंदर दी जवाब ॾियो हलनि वारो जे रब नूं मिलण चाहीं त खोल अंदर दी कोठी इन दिल जे कोठीअ खे खोल इन दिल जे कोठीअ में निहार इन दिल जे कोठीअ में निहार पोइ पंहिंजे यार खे पुकार जेॾी महिल हू थी वई तूं थी वई जेॾी महिल यार ताईं पहुची वई उते ॾिसंदे त गुनो गुलज़ार लॻो पियो आहे तूं यार जे दरबार में पहुच यार जे दरबार में यार पिया दाखिल जो जॾहिं हिकिड़ो दफ़ो पहुते पोइ मोटण वारी ॻाल्हि कोन कंदे जॾहिं हिकिड़ो दफ़ो पहुते त पोइ मोटण वारी ॻाल्हि कोन कंदे सचनि को चयो न हो जंहिं चयो ओ जंहिं दिल थी इश्क जा दिल का इश्क का मुसाफिर मस्तो मस्त मुदामल दिल का मस्ती से मुह जो मिलिया मस्ती दे मस्त तो थी ना ये लगो पियो हुजण यार याद रखी छॾ गौच कदह निकरंदो आहे जॾहिं मथी खल सड़ंदी आहे इन मथी खल खे साड़ अंदर वारो उहो तुंहिंजो अंदर वारो पखी बोले त ख़बर पवे मस्ती दे विच मुह जो मिलिया अल्लाह यार मिले जॾहिं ईद थी वे कॾहिं ॻाल्हायो हाला वारो ईद थी वे कॾहिं यार मिले जॾहिं यार मिले कॾहिं मां मरे जॾहिं यार मिले कॾहिं मां मरे जॾहिं मां मरे कॾहिं मुर्शिद जी निगाह थी वे जॾहिं यार जी नज़र थी वञे पोइ तुंहिंजा ही दरड़ा खुली पवंदा न त मां तोखां थो पुछां काॾे मुंहिंजो मासूम अली असगर काॾे कमीने जो उहो ज़हर भरियो हाय हाय तोखे कीअं ॿुधायां त जेॾी महिल न मुंहिंजो सुहिणो इमाम हसन पाक जी निशानी दिलबर इमाम कासिम घोट जेॾी महिल मैदान करबला में सुहिणो वञे पक ॿधी निकितो यज़ीद में थरथरो पइजी वियो अर्सुक नाले उन वक़्त जो जेको वॾो यज़ीद जो सिफ़ सालार हुयो उनखे चयो ॻाल्हि ॿुध साम्हूं निहार त केरु थो पियो चए ईअं थो लॻे त अली शेर ईअं थो लॻे त अली शेर थो पियो अचे पेर ते ॾिसो फर्श ते पर अर्श खां निहार त कीअं नूर जो लाटू पियो हले अर्ज़ु क्यों निकिर खिली थो चवे इन ॿार जे आॾो मां निकिरा मुंहिंजा पुट वरी कहिड़ो कमु ॾींदा उन्हनि भाई
जो काते तैयार कयो थम नाज़ मां चवंदो आहे मुंहिंजा चकर तूं वञ उहो बाबा बाहू बदी थो करे उन किकड़ खे कहिड़ी ख़बर तपबर शेर जे साम्हूं सुठो उन किकड़ खे कहिड़ी ख़बर तपबर शेर जे साम्हूं थो वञा इहे अख छिप में जीअं मच्छर खे हीअं करे छॾिबो आहे कुल थी वियो ॿियो आयो कुल थी वियो अर्ज़ तो निहारे ऐं तव्हांजे यज़ीद खां ख़बर त छा छो पुछे चवे थो ॾियो त ख़बर इहो जेको अलीअ जो औलाद आहे छा इन्हनि वटि का ट्रेनिंग जो अंदरि का वॾो को सेंटर खुलियल आहे ये काथों ट्रेनिंग सिखंदा आहिनि ये चेकटो काथों सिखंदा आहिनि यज़ीद ने जवाब ॾिनो हे सिखंदा न आहिनि हे सिखी पोइ अमर जे पेट मां ॿाहिरि ईंदा ये ज़मीन ते अची कोन सिखंदा आहिनि ये सिखी बाद में ईंदा आहिनि अज़ीज़ा जे मन जेॾी महिल उहो अर्ज़ साम्हूं आयो मुंहिंजे सुहिणे इमाम क़ासिम हिकिड़ो ई जो वार कयो दुनिया जी तारीख़ तव्हांजे आॾो आहे दुनिया जा मुअर्रिख़ तव्हांजे आॾो उन अर्ज़ कयो हाल जवाब ॾियो उनजे बचन जो हाल छा थियो इजाज़त ॾियो त वींदे वींदे अॼु इमाम क़ासिम जे शान में हिकिड़ो क़सीदो पढ़ी ॿुधायो टाइम घणो त न वठी वियो ओवर थी वियो टाइम आहे नाइंसाफ़ी पर जे इजाज़त ॾियो त मां हिकिड़ो क़सीदो भला अॼु दिलि त चवे थी त थोरो अली असगर दिलबर जो बि पढ़ां पर पहिरीं सुहिणे इमाम क़ासिम घोट जो पढ़ां कॾहिं न पढ़ियो अथनि कीअं कर भला क़ासिम सुहिणे कीअं कर भला दुश्मन साम्हूं आया तन खिंज़ीर खे घुटाए वियो जॾहिं दीन जा दुश्मन साम्हूं आया तन खिंज़ीर खे घुटाए वियो पगदार अलीअ जे पुट जो बचो थियो कचो पगदार अलीअ जे पुट जो बचो थियो कौलन में कदकी कचो जेके बधड़नि में भुले कौन कया हिन इशारो बि ॾेखारियो जेके बधड़नि में भोले मोदी जा यादि करण और जेकी बधड़नि में दुश्मन साम्हूं आया तन खिंज़ीर खे घुटाए वियो कीअं कर भला में क़ासिम सुहिणो मैदान ॾिठो त भलाए वियो जॾहिं दीन जा दुश्मन साम्हूं आया तन खिंज़ीर खे घुटाए
में रखी कुल्हड़ ते खड़ी अची हज में रखी केॾा सैयद सतमा सहायो जॾहिं दीन जा दुश्मन सां आया तन बदमाशन खे फुटायो हिन कुर्बात जे कुर्बत जो जो बचड़ो शाहिद मुझे नजर फेराए जगती न दुश्मन साया तन बदमाशन से फुटाए गयो टाइम बि ओवर टाइम तमाम हो थियो पर 99 जो नातो पहुतला उन मासूम न्याणी जे करे बस 2 मिनट ही चवां थो कहिड़ो मुंहिंजे प्यारे इमाम आली मक़ाम जे बचड़े मासूम अली असगर जो जॾहिं खून ज़मीन ते पियो अली असगर जे सीने जो सोने हुसैन की नजर लाही ते कोई छाहे तव्हांखे कीअं ॿुधायां त कल्ह राति प्रोग्राम काथे हुयो नौशाद फिरोज शहर में ॾींहं जो काथे हुयो हादाणी खां मथे राति जो काथे हुयो 13 जी राति खूबक शहर में 13 जो ॾींहुं फ़कीर पलक सदर साहिब जे स्कूल में पलक सदर साहिब जे स्कूल में वरी 13 जो ॾींहुं हादाणी खां मथे रिंगन में वरी 14 जी राति खैर नौशाद फिरोज में वरी 14 जो ॾींहुं फ़कीर स्कूल में कुछ जो चाहे पलक करे पीर पुसाईंदो आहे एॾो वॾो स्कूल आहे मदीने जो पंहिंजा ठरावा चवंदा त पलक पीर कोन पुसाईंदो आहे तव्हांखे कीअं ॿुधायां त वरी 15 जी राति पलक ॾींहुं हाला में वेठो आहे सुबुह जो मरहत वरी पंहिंजे ड्यूटीअ ते वेंदो अंदाज़ो लॻायो त हे यार जी निगाह नाहे हुनर जो करम नाहे त ॿियो छा आहे मैं कुछ भी नहीं जो मेरी तेरे नाल कोई किस्मत नहीं
जो मैं सब कुछ मैं सब कुछ जो मैं तेरा सदा वाला रसूल अल्लाह मैं सब कुछ मैं सब कुछ जो मैं तेरा सदा वाला रसूल अल्लाह तेरा लीला तेरा सब सरकार जो सबको अल्लाह ताला की इश्क की सलामत रखे खुदा करे सदर आबाद जो वाइदो को मैं तमा याद कजो अंगारे जिला के पत्ते दिया नीचे में बलूचिस्तान जो प्रोग्राम को दोस्तन के आचरण की रात में हो पर बलूचिस्तान वाले मजबूर कयो अंगारे जिला के दोस्तन में इंशाल्लाह को कासिम को में याद कजो कुरान की आयत जो में हर शशि सब केड़ो छे इनका यूरोप सूरत रहती है इन यूरोप सूरत हम इंशाल्लाह शुरू करदासी वला किल्ला तशकुरून तचो छोड़ वला किल्ला तशकुरून का शुरू करदासी पहले ऐसे सारे आयत जादा आखिरी हरफ चौथे सारे जादा आखिरी हरफ इम्तिहान का मंजर के खड़को इंशाल्लाह ताला आशिक सभई गरीबी जो काबे हलदासी जो सोहरे जे दीदार दिला दरबार में काफी हलदासी यार जे दीदार जो यार इंशाअल्लाह ताला हलदासी जो आशिक दीदार पंहिंजे अखियुनि सां कंदा आहिनि छा कंदा आहिनि कीअं कंदा आहिनि अखियां तापस बावजू में रखदा अखियां तापस बावजू में रखदा जन्नत तेनो हाला वारो जन्नत तेनो मिल वैसी है रब की सो जन्नत तेनो मिल वैसी है रब की सो जन्नत तेनो मिल वैसी है रब की सो जन्नत तेनो जन्नत तेनो जन्नत तेनो जन्नत तेनो जन्नत तेनो मिल वैसी है रब की सो दिल में रख ले दिल में रख ले दिल में रख ले प्यार अली तेरा दादा दिल में रख ले दिल में रख ले दिल में रख ले दिल में रख ले प्यार अली तेरा दादा पर जा खिदमत जा अली तेरा दादा पर जा खिदमत